ब्लैकमेलर टोलो बासर भोतार जे बच ते मूंखे परेशान करे रहियो आहे। तपोवलहार में मुंहिंजे सर्वे ज़मीन आहे जंहिंखे आबाद कंदो आहियां। बासर मुख़ालिफ़ ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मुंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं करे विलाजवाज़ परेशान करे रहिया आहिनि। बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। पीपी ज़िले सिजावल जो सीनियर अॻवान हाजी मोहसिन ख़ासकेली ऐं मलिक जावेद लगारी जी प्रेस क्लब सिजावल में प्रेस कॉन्फ्रेंस। हुननि चयो त असांजा मुख़ालिफ़ असां ख़िलाफ़ कूड़े बयानबाज़ी किरदारकुशी ऐं अजाई वावेला करे रहिया आहिनि। हुननि साफ़ हिन अॻियां ज़मीन जा समूरा काग़ज़ात पिणु पेश कंदे चयो त मुख़ालिफ़ धुर ताक़तवर बासरनि जे हुक्मनि ते मुंहिंजी सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मक़ामी माण्हुनि खे इस्तेमालु कंदे कूड़ा बयान ऐं बार दरख़्वास्तूं करे परेशान करे रहिया आहिनि। हाजी मोहसिन चयो त मुख़ालिफ़ टोले सीनियर बोर्ड ऑफ रेवेन्यू में 2008 में मुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो जेको 2014 में ख़तमु थियो ऐं फ़ैसिलो असांजे हक़ में ॾिनो वियो। साॻी ज़मीन ते ॿीहर आरओ ऑफिस में ज़मीन जी लीज़ रद्द करण लाइ मीडिया ते पिणु वावेला कई पई वञे ऐं ब्लैकमेल करे पैसनि जी पिणु घुर कई पई वञे। आख़िर में पीपी अॻवान हाजी मोहसिन ख़ासकेली ऐं मलिक जावेद लगारी कमिश्नर हैदराबाद सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू हैदराबाद ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ब्लैकमेलर टोले ख़िलाफ़ फ़ौरी तौरु क़ानूनी कार्रवाई कई वञे।